अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा हमारे सिरा है न्यू मेरान न्यूज़ रुक गई था खबरन डा टंडोले यार रिपोर्ट नूर अली बहरानी टंडोले यार बकीरा रोड जरे फाज 99 साला कशफ पठान दी शौकत पठान फाजिल स्टाफ गोड मोहम्मद हाशिम जोड़े जो जरे वासी अजहर अली वल्द एहसन मला सा प्यार जो पहिणो करे छॾियो आहे जॾहिं त नारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो ऐं न ई कंहिं वरगलायो आहे। मूं रज़ा ख़ुशी सां अज़हर मला सां शरिया निकाह कयो आहे ऐं मुंहिंजा माइट जेको अज़हर मला ऐं वकार मला ते इल्ज़ाम लॻाया आहे उहो सरासर कूड़ो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मैं अपनी मर्जी राजी खुशी से आई हूँ। मेरी उम्र 19 साल है। मेरे ऊपर कोई दबाव कोई इश्यू नहीं है। मैं अपनी खुद आई हूँ अपनी मर्जी से, कोई किसी ने मेरे को अगवा नहीं करा। मैंने अज़हर मल्ला से निकाह कर लिया है, किसी ने भड़काया नहीं है मुझे। अपनी मर्जी से अपनी राजी खुशी से आई हूँ। अपना बुरा भला मैं खुद हूँ। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।